Question number 7, 3.5, first year. Find the conditions that both roots of the equation ax square plus bx plus c equal to 0 may vanish. ॿई रूट ख़तम थी वञनि. कहिड़ी कंडीशन आहे असांखे ख़बर आहे त रूट्स क्वाड्रेटिक इक्वेशन जा ॿ हूंदा आहिनि. हिकिड़ो अल्फा माइनस बी प्लस स्क्वायर रूट ऑफ बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a ऐं ॿियो रूट हूंदो आहे बीटा माइनस बी माइनस स्क्वायर रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a. ॿिन्ही खे एड कयूं अल्फा प्लस बीटा बराबरि थी वेंदो एलसीएम थींदी 2a सेम ही ऐं ही ॿई पार्ट्स कटिजी वेंदा. ही प्लस पार्ट आहे उहो माइनस पार्ट आहे त हेॾां थींदो माइनस बी हेॾां बि थींदो माइनस बी यानी माइनस 2b अपॉन 2a. ॿई रूट्स वेनिश थी वेंदा यानी ही 0 जे बराबरि अचणु खपे. सम बि 0 ॿई ख़तमु थींदा त ॿिन्ही रूट्स जो सम बि 0 थी वेंदो यानी माइनस 2b अपॉन 2a. 2 में कैंसिल माइनस b अपॉन a इक्वल टू 0 त a हेॾे वेंदी त माइनस b इक्वल टू 0 आर वी से b इज़ इक्वल टू 0. हिकु कंडीशन असांखे इहा मिली त b इज़ इक्वल टू 0 आहे. ॿी कंडीशन फाइंड कयूं ॿिए रूट में वेनिश. ॿी कंडीशन अल्फा इंटू बीटा ॿिन्ही प्रोडक्ट कयूं. नाउ अल्फा इंटू बीटा अल्फा ए माइनस स्क्वायर माइनस बी स्क्वायर रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a ऐं बीटा है माइनस बी माइनस स्क्वायर रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a. ॿिन्ही खे प्रोडक्ट कयूं हेॾां प्लस आहे हेॾां माइनस आहे माना थी वेंदो डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर. फार्मूले तहत अल्फा इंटू बीटा बराबरि थींदो बी स्क्वायर छो त माइनस आहे भले स्क्वायर कयूं त बि प्लस थी वेंदो उहो माइनस कयूं था स्टेप में भला माइनस बी स्क्वायर स्क्वायर रूट बी स्क्वायर माइनस 4ac स्क्वायर अपॉन 2a जो स्क्वायर यानी 4a स्क्वायर. वधीक हिन खे सोल्व कयूं हीअ थींदो बी स्क्वायर माइनस माइनस हिन जो स्क्वायर ऐं कटिजी विया हीअ थींदो माइनस बी स्क्वायर माइनस इंटू माइनस प्लस 4ac अपॉन 4a स्क्वायर. रूट्स वेनिश थियनि यानी प्रोडक्ट बि 0 जे बराबरि अचणु खपे त 4ac अपॉन 4a स्क्वायर इक्वल टू 0 जे हीअ हेॾे वेंदो 0 थी वेंदो 4ac इक्वल टू 0 जे तंहिंजे करे 4a हेॾे डिवाइड थी वेंदो त आंसर असांखे मिलंदो c इज़ इक्वल टू 0. यानी ॿ कंडीशंस कहिड़ियूं आहिनि जिन में रूट्स वेनिश थी वेंदा b इज़ इक्वल टू 0 ऐं c इज़ इक्वल टू 0. ॿई 0 जे बराबरि थियणु खपनि. क्वेश्चन नंबर 2 for what value of p and q will both roots of this equation vanish. ॿई रूट्स ख़तम थी वञनि. सॉल्यूशन इक्वेशन ही मिलियल आहे y स्क्वायर प्लस 2p माइनस 4y ही हेॾे ईंदो नेगेटिव थींदो 3q प्लस 5 इक्वल टू 0 जे. त असांखे हिन प्रॉब्लम क्वेश्चन नंबर 7 मां छा मिलियो त फ्रॉम क्वेश्चन नंबर 7 एज वी नो एज अल्फा प्लस बीटा सम ऑफ रूट्स माइनस बी अपॉन ए 0 जे बराबरि मिलियो जॾहिं रूट्स वेनिश थियनि. ऐं प्रोडक्ट जॾहिं रूट्स जेको आहे रूट्स वेनिश थियनि त उन्हनि जी प्रोडक्ट असांखे मिलंदी c अपॉन ए इक्वल टू 0 यानी b ऐं c असांखे ॿई 0 जे बराबरि मिलिया फ्रॉम द प्रीवियस क्वेश्चन when roots may vanish. रूट्स में वेनिश त असांखे ई मिलिया. Similarly, sum of roots
इक्वल टू 0 सम ऑफ रूट्स ऑफ माइनस बी अपान ए बी अपान माइनस बी जो वैल्यू छा आहे 2p माइनस 4 अपान 1 इक्वल टू 0 ही माइनस हेॾे ईंदी ही माइनस हेॾे ख़तमु थी वेंदी डिवाइड थींदी तंहिंजे करे 2p माइनस 4 इक्वल टू 0 त 4 हेॾे वेंदा प्लस थी वेंदा p जो वैल्यू थी वेंदो 2 p इज़ इक्वल टू 2 साॻे तरीक़े सां प्रोडक्ट असांखे मिलियो c अपान ए ही 4 में ख़तमु थी वेंदा 4 में कैंसिल ए में कैंसिल यानी c अपान ए इक्वल टू 0 प्रोडक्ट इहो मिलियो असांखे ऐं c जो वैल्यू 0 मिलियो तंहिंजे करे c अपान ए हिते इक्वल टू 0 प्रोडक्ट 0 बराबर c जो वैल्यू आहे -3q + 5 अपान 1 इक्वल टू 0 माइनस हेॾे ख़तमु थींदी 3q + 5 इक्वल टू 0 5 हेॾे नेगेटिव थी वेंदो 3q माइनस 5 3 हेॾे डिवाइड कंदासीं त q थी वेंदो -5 अपान 3 यानी p जो वैल्यू 2 मिलियो ऐं q जो वैल्यू -5 अपान 3 मिलियो इहो थी वियो असांजो आंसर।